अमेरिकी अखबार हमास सरबराह इस्माइल हानिया जी शहादत वारे हंध जी तस्वीर जारी करण जी दावा कई आहे, जॾहिं त यूरोपी मुबसर जो चवण आहे त पुट सां ॻाल्हाइण सबबि इसराइल जासूसी सॉफ्टवेयर स्पाइस ज़रिए इस्माइल हानिया जी लोकेशन मालूम कई। हमास सरबराह इस्माइल हानिया खे 31 जुलाई ते उन वक्त निशानो बणायो वियो हो जॾहिं त नए चूंडियल ईरानी सदर मसूद पिज़ेशकियान जी हलफ बरदारी तकरीब में शिरकत लाइ मौजूद हो। ईरान जे रूहानी पेशवा आयतुल्लाह खमनाई इस्माइल हानिया जी शहादत जो बदिलो ईरान ते फर्ज करार ॾींदे इसराइल ते सीधी रीत हमलो करण जो हुक्म ॾेई छॾियो। होॾां नए चूंडियल ईरानी सदर मसूद पिज़ेशकियान इस्माइल हानिया जी शहादत ते रद्द अमल में चयो आहे त ईरान उन अमल ते क़ाबिज़ दहशतगर्दनि खे पछताइण ते मजबूर करे छॾींदो। हमास बि इस्माइल हानिया जी शहादत जी तस्दीक कंदे चयो त मीज़ाइल सिधो दरी भञी इस्माइल हानिया खे लॻो। हमले में संदसि हिकु मुहाफ़िज़ बि शहीद थी वियो आहे। ॿिए तरफ़ विच ओभर लाइ यूरोपी मुबसर एलिया जे मैगज़ीन पंहिंजे बयान में चयो आहे त इस्माइल हानिया खे निशानो बणाइण लाइ इसराइल जासूसी सॉफ्टवेयर इस्तेमाल कयो। हुन चयो त इसराइल इस्माइल हानिया जे व्हाट्सएप पैगाम में जदीद तरीन स्पाईवेयर लॻाया। सॉफ्टवेयर इसराइली इंटेलिजेंस खे इस्माइल हानिया जी लोकेशन ॿुधाई। संदसि चवण हो त इस्माइल हानिया खे संदसि पुट सां कयल ॻाल्हि ॿोल बाद शहीद कयो वियो। फोन कॉल दौरान इस्माइल हानिया जे हंध जी निशानदेही कई वई। होॾां अमेरिकी अखबार मुबैना तौर उन हंध जी तस्वीर जारी कई आहे जिथे हमास सरबराह इस्माइल हानिया खे शहीद कयो वियो। अमेरिकी अखबार नालो ज़ाहिर न करण जी शर्त ते ॿुधायो त हिकु ईरानी उहिदेदार इहा तस्वीर असां सां शेयर कई आहे, जॾहिं त ईरानी इख़्तियारनि पारां बाज़ाब्ता तौर अहिड़े क़िस्म जी का बि ॼाण साम्हूं नाहे अची सघी।